शहदादकोट खां रिपोर्ट कर रहे हैं गुलजार अहमद चांडियो। शहदादकोट में सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी के अमलदारन जा मुख्तलिफ दुकान ते छापा, ज़हरीलो मिल्क पाउडर केमिकल बरामद, खुलियल गेहूं ऐं केचप समेत इंसानी सेहत लाइ इंतहाई हानिकार शयूं हथ करे ज़ाया कयूं। शहदादकोट में सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी के अमलदारन शहर के मुख्तलिफ खीर ऐं किरियाने जे दुकान ते छापा हया। उन मौके ते सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी के फूड सेफ्टी ऑफिसर खलीलुर रहमान मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त शहर के मुख्तलिफ खीर के दुकान डेयरी शॉप्स ते छापा हया आहिनि, जंहिंमां कुझु दुकाननि ते यूरिया जहिड़ो ख़तरनाक केमिकल खीर में मिलियल हो जेको खीर ज़ाया करे छॾियो आहे ऐं हिकु दुकान तां 20 खां 25 किलो मिल्क पाउडर पिणु हथु कयो आहे, जॾहिं त उन दुकान जो मालिक फरार थी वियो। हुननि वधीक चयो त कुझु किरियाने जे दुकाननि ते पिणु छापा हया आहिनि, जिते पिणु गैर मयारी खुलियल गेहूं, मुदे ख़ारिज केचप मिलियो ऐं ॿियूं इंसानी सिहत लाइ इंतहाई हानिकार शयूं हथु कयूं आहिनि, जंहिंजे करे हिकु दुकान खे सील कयो आहे ऐं मुख़्तलिफ़ दुकानदारनि खे लाइसेंस न हुजण समेत ॾंड पिणु लॻायो आहे।